दुनिया दर्दन जो दरिया जुड़ा जी मुर्शिदा मां चवां तो खबर की पार में मुझे आस्थान उठाए वने मुर्शिदा या जगह सही ना है अगते हल हक मुर्शिदा हक मुर्शिदा हक पुट ॾिसी पियो इहे थई पिणे जा अरकान ऐं इन नफ़ालनि ते माण्हुनि खे बंदूकूं हणंदा या छॾे ॾींदुसि बाबा अम्मा सही थी चए बाबा पाड़े थी पई तापे तूं वरी इन जे ॻाल्हियुनि ते वेठो कन ॾी बाबा जेकॾहिं मुंहिंजे मथां एतबार कोन अथई न नज़ीरा वेठी अथई वञी उन खां त हाल हवाल पुछीसि त केॾी मोए थाप ईअं बाबा मूं त चाहियो पिए त नज़ीरा हेर नड़ा निकाह थी वेंदो ॾाढो भलो थी पवंदुसि सुख सां पंहिंजी अॻिते ज़िंदगी गुज़ारी पर यार मूंखे कहिड़ी ख़बर त न ॿुधंदी ऐं सफ़ा मूं ते बिर थी वेंदी बाबा जेकॾहिं उहो माई वरिया में सावण खे दाह ॾी त छा तोखे छॾे ॾींदा बाबा संग घुरण ते बस मां त मूंखे जवाब ॾींदा न भला को मूंखे बंदूक त कोन हणंदा न बाबा हीअ तुंहिंजी उमिरि आहे शादीअ जी वते तो पाण ते माण्हू खिलाईंदो बाबा जॾहिं न मां खट ते किरियुसि न माणे ख़िदमत कई न बेड़ी तो ई सहारा मिली यार पोइ बि सोचुमि त छो न ॿी शादी कया जेका अचे अची मुंहिंजी ख़िदमत करे इहा ॻाल्हि अचे मुंहिंजे ज़हन में उहा अची तुंहिंजी ख़िदमत कंदी ऐं पहिरें ॾींहं ई निड़ी ते नहर खे पूरो कंदई जादो या त ख़बर पोइ पवंदी त जॾहिं शादी कंदुसि ऐं कुंवार मुंहिंजे निड़ीअ ते न रखंदी अचे मुंहिंजी ख़िदमत छा कयो कंदी इहा त ख़बर पवंदी पोइ थापना मुआ थापना हाणे बस करे बि शादी तो कया को ॾो त कोन थो कया न पुट रोकीस हिनखे रोकीस त आवा ई न पूरो करे छॾियांसि अम्मा छॾ बाबे खे करे वञी शादी छुटे जान हिन मां छा थो चवी हिनखे मोकल ॾियां त शादी करे अरे पूरो न करे छॾियांसि शादी जी आऊं करण ॾियांसि ख़ुशि थियो आहे अम्मा तूं हरू भरू परेशान छो थी थिए इहो त सोच त हिनखे रिश्तो ॾींदो केरु जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न मां शादी करे ॾेखारींदोसांव बाबा देर न कर मां चवां तो अॼु शादी कर असांजी तोखे पूरी इजाज़त आहे कर शादी अब संग त सच पचन के केर ॾींदो पर अजायो छो तो पंहिंजो पाण तां माण्हू खिलाए ॾिस जाए जातो ॾिस जाए पंहिंजे अखियुनि सां ॾिस जाए त कीअं थो कयां तुंहिंजो टींगो ई ॾेरी हक मुर्शिदा हक सच्चा मुर्शिदा हक मुर्शिदा हक मुर्शिदा हक मुर्शिद साईं मूंखे फाल विझी ॾियो जीअं त मुंहिंजो भाउ ॿिनि ॾींहंनि में घर अची वञे इन्हीं ने पढ़ाई करनी पवंदी रात ॾींहुं महिनत करनी पवंदी उन्हीं लाइ मुर्शिद जी मुझे मुर्शिदानी सदको बनाए मुर्शिद का वॾी पढ़ाई करे ऐं कुकड़ जी पढ़ाई में छा थींदो छेलो माई छेलो उन्हीं लाइ वठणो पवंदो उन्हीं जी रत सां पढ़ाई करनी पवंदी मुर्शिद साईं जेको बि ख़र्चो ईंदो मां ॾियण लाइ तयार आहियां बस तव्हां दिलि सां पढ़ाई करियो जीअं त मुंहिंजो भाउ अची वञे कढ़ाई खां तूं छुटे माई असां अहिड़ी कढ़ाई कंदासीं जो छेले जी बूटी खां बि तूं छुटे छा मुर्शिद इहो छा चयो बस आई फ़क़ीर ईंदा ऐं छेले जो गोश्त बूटियूं करे रखंदासीं त सभई ज़रो ज़रो करे खाई वेंदा न त पोइ पचर छॾे वेंदा असां बि चखींदासीं वसाई मुर्शिद हाणे जलाली में अची विया 2-3 रख त पाण हलूं मुर्शिद साईं इहो नज़रानो अथव अहिड़ी पढ़ाई कजो जो मुंहिंजे भाउ खे का तकलीफ़ बि न अचे ऐं दुश्मन बि मुंड थी वञे उन्हनि खे मूं घणा जे अॻु में मुंडे छॾियो आहे हिन महिल पंध में आहिनि जीअं कंहिं जाइ ते पहुचंदा त मां तोखे ॿुधाईंदुसि हक मुर्शिद हक
अल्लाह 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 हक सच्चा मुर्शिदा अल्लाह 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 सुल्तान वारा वरा मारन जे पया बा बार दावतन आणि यो कम सजो अकबर खान जो आई उन में छो न दावे जन वरिया मूंखे त सुल्तान वारा लोॾे सघनि था पर अकबर खान मामूली माण्हू न आहे जो हुन में तुंहिंजा अरे ओ असां जहिड़ो इंसान आहे को मथां लही आयो आहे छा आहे त असां वांगुरु इंसान पर वॾी ताक़त थो रखे ताक़त जे रखे थो त वते तो ग़रीबनि ते ज़ुल्म कंदो अरे अॻियां बि नवाब त नवाब मोचा कमत नागन जे पिरनि में त विझंदो आहियां छॾींदो त आऊं बि न नवाब साईं अकबर खान असांजे झुकाइण जो न आहे अरे ॻाल्हि त ॿुधो ॿई ॼणा खाई खाई सुञी पिया आहियो इहो फोटो लॻवा करे खणी अचो ऐं हिन फोटे खे जॾहिं ॿ सौंडा लॻा न त सभु सचूं कंदो हिनखे सॼी ख़बर आहे नवाब साईं तकड़ न कयो सुल्तान वारा गोराम जी ॻोल्हा कनि था असांखे बि सुल्तान सां सलाह करणु खपे उन खां पोइ को क़दम खणूं ठीकु आहे पोइ सुल्तान सां मिली कयूं था सलाह पोइ सभु कची विझूं था अकबर खान में हथ पोइ ॾिसूं त घणे वीह सौ आहे रेस मां सॼो तर घुमी चुको आहियां जंहिं बि शख़्स मथां मूंखे तिर बराबरि बि शक हुयो मां उनखे बि बख़्श न आहे कयो पर गोराम जी ख़बर काथे बि कोन थी पए तंहिं करे मुंहिंजो शक तव्हां तरफ़ वञे थो उन लाइ तव्हांखे एतबार ॾियणो पवंदो छा थी तूं वठंदे मूंखां एतबार तूं अड़े तूं इन क़ाबिल आहीं जो अकबर खान खां एतबार वठंदे खाए पी में या बिरादरी में एतबार त तोखे ॾियणो ई पवंदो पर जेकॾहिं तूं ॾाढ ॾेखारी त पोइ असां बि उहो रस्तो वठूं सुल्तान मां तोखे एतबार कोन ॾींदुसि बाक़ी तूं मूं ते पकी साबिती वठी अची बि यार त पोइ मां जेको चवंदे उहो ॾंड भरे ॾींदुसि ऐं पोइ इहो वाइदो आहे मुंहिंजो त गोराम खे बि हथु करे तुंहिंजे हवाले कंदुसि रेस ही सभु जेके बलूंगला तुंहिंजा बीठा आहिनि न इहे सभु तोते वांगुरु ॿोलींदा जेकॾहिं हिननि खे मां पंहिंजी मुट्ठी में बंदि करे ऐं नुपुड़ो ॾिनो थधो थी सुल्तान थधो थी एतिरो हवा में न उॾर मुंडीअ भर जे पट ते न किरी पोटा न ॻाल्हाइण ॾे सुल्तान खे हिनजी भेण जो वनवाह टुटो आहे ही ॻाल्हाईंदो त ज़रूर न ॻाल्हाइण ॾीस पोटा हीअ सम्झ त हिन वक़्तु सुल्तान होश में न आहे रेस हिन वक़्तु मां होश में आहियां तॾहिं सॼो ॻोठ सुकून में आहे ऐं जंहिं ॾींहुं मां पंहिंजो होश विञायो हुन ॾींहुं ॻोठ वारनि सां गॾु तव्हांजो बि सुकून बर्बाद थी वेंदो मुंहिंजो सुकून बर्बाद करण वारा मरी खपी आहे बाक़ी जेको बि इहा सोच रखंदो न वो जीअरो कोन रही सघंदो रेस तव्हां हिन ॻोठ जा चङा आहियो इन्ही करे तव्हांजी असां इज़त कंदा आहियूं ऐं इहो तव्हां हरगिज़ न सम्झो त असां को कमज़ोर आहियूं असांजी ताक़त जो अंदाज़ो तूं लॻाए सघीं थो त आलम खान जहिड़ो शीं शख़्स बि असांजे साम्हूं टिकी न सघियो वञी वञी गोराम खे ॻोल्हे हथु कर सुल्तान वञ इहे बबकियूं पोइ ॾिजई ऐं जॾहिं बि मथां साबिती बीठे न त मां पापलान तोखे ज़रूरु ॾींदुसि इहा त मूंखे ॿिनि ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी त ॾोही तव्हां आहियो या ॿियो को आहे सिर्फ 500 रुपया थोड़ा ना है ना ये भागा कड़ी वजी कोडर हाई थवा जो थोड़ा है ने सजे मुकाम जा कड्डा में जा टिकरियों में 500 रुपया रुगो वठे 100 ए 100 खन ॿियो बि ॾींहुं आहे न सॼो ॾींहुं खाई पी ते घर में हां बाक़ी ये पैसा तो का घटे एयो भला सियाणी मूंखे छो नथी ॾी मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे तो कहिड़ो कम कयो आहे जो हिसो तो वठी ॻाल्हि ॿुध कागज़नि ते उबता सुबता लीका पाए तावीज़ जो लिखी ॾींदो मैं हाणे तू वधीक सियाणो नथी ये लीका असांखे पाइणा अचनि था हाणे असां पाण लीका पाईंदासीं हाणे चङो मथो नाड़ तूं हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो जेसि ताईं गोराम वापसि नथो अचे न तेसि ताईं वसाई खे फुरण असांखे ॾाढो आहे अदी हाणे भला ऐं कहिड़ी ट्रिका कयूं तव्हां फिकुर न कयो मां अॼु ई वञी वसाई सां मिलां थी ऐं वधीक वञी थी बताल कयासीं कुछ खुदा जो खौफ भी कयो खुदा जो खौफ आहे को कोने छा
तो क्या नहीं तो न मिललो कसा नाजायज़ कंदो न त गरीबन जो पिटू खाई वेंदियो असां तो वञे इंसान ते नाते त वरी हुन खे कम था अचूं भई वॾियूं दुआऊं पई थी असांखे करे मां वॾो मुर्शिदा मुंहिंजा वरी हथ पई चुमे हाँ राब यार वाकई सच्चो आहे ऐं मुर्शिद बि लॻी पियो आहे हथ बि चुमई पई हाणे मां टिकियो ॿियारी नाणो इहो मूंखे सोचण ॾियो त वधीक वसाई खे पताल कीअं कजे हाणे तूं फिक्र न कर मां आईने ते एडी पार विझुसि जो जुड़ियो बि ॾिसंदो तूं वञे वसाई खे पताल करे आ ॾिसजां कीअं 10-12 वरी कढूंसि था राइब मां अॼु वञी वसाई खे वरी थी पताल कयां शाम पाणे तो फाल जे लाइ घुराई मूंखे त ॾुखनि सां रांदि खेॾण जी आदत पइजी वई आहे ऐं ॾुख त मुंहिंजो मुक़दर बणिजी विया आहिनि पोइ हिन में तव्हां भाइरनि जो कहिड़ो कसूर असां इहो ई चाहियूं था त सुल्तान वारा तो में हथ विझनि पोइ इहे सुल्तान वारा वेण में सवला थींदा ये दुनिया अदा हिन पाप मां हथ कढो अदा हिन मां हाणे हथ कढो हीअ असांजे हाणे कहिड़े कम जो चरियो आई छा हीअ असांजे वॾे कम जो आहे अदा हिनखे काॾे कंदासीं राति अकबर खान जी ओताक ते फायरिंग कंदासीं जीअं अकबर खान जा माण्हू असांजे मथां फायरिंग कंदा त असां हिन खे साम्हूं ॾींदासीं ऐं हिन जे खून जो केस अकबर खान जे मथां ई दाख़िल थी वेंदो अदा सलाह त लख जी ॾिनी अथई ख़ुदा जे वास्ते मूं मां हथ कढो छो मूं मिसकिने पिया हो ॾिस ख़ुदि असांखे रईस अकबर खान खे खून जे केस में फसाइणो आहे ऐं तोखां वधीक असांखे ॿियो मुर्गो को हथ ईंदो सुल्तान मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे ॾोही त तव्हांजो सावण आहे तो मां हिकिड़ी शर्त ते हथ कढंदासीं मूंखे तव्हांजा सभु शर्त क़बूल सावण जीअं ई घर पहुचे हुनजो इतलाह तूं फौरन असांखे ॾिजे जीअं ई मूंखे सावण जी ख़बर पई न त मां जल्द तव्हांखे ॿुधायां ख़ुदि हाणे पेर राइण जी कर किथे ईअं न थिए त असांजो मीटर फिरी वञे ऐं असां तोखे हिते ई पूरो करे छॾियूं महिरबानी तव्हांजी महिरबानी न दा मूंखे बख़्श कर इहो कम मूंखां कोन थींदई जॾहिं असां आहियूं त पोइ नानी शानी खे चवण जो कहिड़ो कमु कारो आहे तव्हांजो नीरा अथव पेर अरे माईअ खे अलाए तव्हां छा छा चई आया आहियो तूं फेड़े ॾांद वारा दोॾा कढी अची मोट पहुती आहे अच्छा जड़ा अलाह असां जेको तो असांखे चयो न उहो ई चयोसीं न हिकिड़ो लफ़्ज़ पोइते कयोसीं न अॻिते कयोसीं पर जड़ा खान तोखे कहिड़ो लाचार पियो आहे पीरीअ में या अछी दाढ़ी तो पटराई ऐं करी तो पंहिंजो घर जो डीगो ई ढेरी बहु कोड़ा खान भली ॻाल्हि ॿुधायां सची मूं कयो आहे पंहिंजी माईअ सां ज़िद त तोखे मां डबल शादी करे ॾेखारींदुसि अदा जड़ा तूं खणी पंहिंजी माई सां केतिरो बि ज़िद करी पर ॻाल्हि त ॿुध तो इहो सोचो कीअं त इहा नज़ीरा तोसां शादी कंदी माई जाणी बाबा मूं तोखे कॾहिं चयो आहे त तूं हरू भरू मूंखे नज़ीरा सां ई शादी कराए बाबा या रिश्ता खोड़ पिया या जांच पी चल अंधी हुजे मंडी हुजे काणी हुजे कोजी हुजे मिड़ई माई हुजे बस मूंखे इहो किथां न किथां रिश्तो कराए ॾे बस ठीकु आहे ॾिसां थी को अहिड़ो रिश्तो ॻोठ में त ॿुधाईंदी सही जेकर न तूं सचाई ते चढ़ी त इहो कमु बाबा असुल पुट थी वेंदो अदा मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदसि भला मासी मरियम सां शादी कंदे ओ छोरा निभोग आस्ते ॻाल्हि आस्ते सुल्तान वारनि जे कन ते न ॻाल्हि पवई त वात वारी न बंदूक ठोकनी एहसासन जे हेड सफर में एहसासन जे हेड सफर में घड़ी घड़ी नौघा
अल्लाह जाने तो तुझी किस्मत में अल्लाह चाहे लिखियल असां अल्लाह छा था चाहियूं ऐं मुंहिंजो रब अल्लाह छा थो चाहे। बस कर मुंहिंजी भेण, बस कर। असांखे असांजी मां ॾुखनि जूं लोलियूं ॾिनियूं मुंहिंजी भेण। मूंखे सम्झ में नथो अचे असांजी क़िस्मत में अलाए छा आहे लिखियल, अलाए छा आहे लिखियल मुंहिंजी भेण। मूंखे त ॾुखनि सां रांदि खेॾण जी आदत पइजी वई आहे ऐं ॾुख त मुंहिंजो मुक़दर बणिजी विया आहिनि। पोइ हिन में तव्हां भाइरनि जो कहिड़ो कसूर? बस ही ॾिस मुंहिंजा भाउ अदा वॾा मुंहिंजे हथनि में ॾिसो, मूं ते हिकिड़ो एहसान कयो। मां हाणे कंहिंसां बि शादी करण नथी चाहियां। मूं ते हिकिड़ी महिरबानी कयो न, तव्हां ॿाहिरि मुंहिंजो हक़ बख़्शराए छॾियो। मां पंहिंजी इहा बाक़ी ज़िंदगी तव्हां सभिनी जी ख़िदमत करण थी चाहियां। मुंहिंजी शादी न करायो अदा। मां अर्ज़ थी कयां, मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾियो न, मूंखे मुंहिंजी हालत। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। दर्दन जो दरिया, ये दुनिया दर्दन जो दरिया। बे ख़बर पुट छा थियो? चाचा तूं घर हल, असां शाम ताईं अची वेंदासीं। बाबा ज़मानत थी वई आहे, बस रुगो कागज़ी कार्रवाई कंदा, पोइ असां अचूं पिया। सुल्तान वारा दर ते वेठल आहिनि पुट। असां इहो ई चाहियूं था त सुल्तान वारा तो में हथ विझनि, पोइ ये सुल्तान वारा वेण में सवला थींदा। तव्हां घर हलो, असीं बि अचूं पिया। हलो हलो हली गाॾी में वेहो। हलूं था साहब, 2 मिंट ॻाल्हाइण त ॾे। ठीकु आहे पुट, मां हलां थो। हा बाबा तूं हल, असीं बि शाम ताईं पहुची वेंदासीं। साईं छो भला तव्हां शहर अचण ई छॾे ॾिनो आहे? ज़ुलेखा को ज़रूरी कमु हुजे त पोइ मां अचां खणी। अच्छा, जे कम न हूंदो त न ईंदो तव्हां? अचण लाइ त मां रोज़ अचां, पर बानू जे सवालनि खे केरु मोड़ींदो? साईं मां तॾहिं त तव्हांखे चवां थी त बानू बेगम खे जेका हक़ीक़त आहे उहा ॿुधाए छॾियो। मूंखे इहो ॿुधाए त हिन वक़्तु बानू बेगम किथे आहे? हा बानू बेगम उहा आराम में आहे, तॾहिं त मूंखे टाइम मिलियो आहे तव्हां सां ॻाल्हाइण जो। भला नंढड़ी जी ख़बर ॾे। नंढड़ो ट्यूशन ते वियो आहे। ठीकु आहे, ॾिसां थो मतां सुभाणे तो वटि चकर हणी वञां। साईं कीअं बि करे सुभाणे अचिजो। हाज़िर साईं, अची वेंदुमि। ॿियो हुकुम कयो। साईं हुकुम न, पर नंढड़ो हिकिड़ो अर्ज़ु आहे, वापसी में बानू बेगम खे वठी वञिजो। तोखे कॾहिं खुटी खयो आहे जो हिते आई?
सुल्तान वारा तो ॻोल्हींदा अथनि। छा कंदा? हा छा कंदा? एतिरो असांखे पुछड़ो कयो अथनि, अञा चई तो असांखे छा कंदा? वॾा नांगन खाधल आहिनि, उन्हनि में राम जी उमेद न रख। मुंहिंजी सलाह वठ तो पेर ड्राए। घणो सियाणो न थी, मत करे वे। सम्झां थो त तूं पाण सां गॾु मूंखे बि कुटाईंदे। चाचा अदा त सही थो चवे, जेसि ताईं वरियाम वारा जेल मां निकिरी अचनि तूं पासे ते रह। वरियाम शेर जी ज़मानत थी वई आहे, हू बि अचण वारा हूंदा। मां बि हुन इंतज़ार में आहियां, हू अचनि त मां बि सुल्तान वारनि खां पंहिंजो हिसाब किताब सिधो कयां। कहिड़ो हिसाब वठंदासीं? जेको थियो हुनखे विसारे छॾ। जॾहिं असां ॾोही ई न आहियूं त उन्हनि असां में हथ छो विधा? इन जो पलांद हर हाल में उन्हनि खां मां वठंदुसि। अदी मरियम, तव्हां सदोरीअ खे वनवा मां उथारे सुठो नाहे कयो। गोरा महीनो न अचे, छोकिरी वनवा में महीनो ई वेठी हुजे। अदी मरियम, मूं मुर्शिद साईं खां फाल कढाई आहे त मुंहिंजो भाउ 2 ॾींहनि में अची वेंदो। 2 ॾींहनि में अचे या 2 सालनि में, उनजे लाइ रिश्तो वञी ॿिए हंधा ताड़। मां हुन सां शादी कोन कंदसि। ज़बान थी चुकी आहे, अदाजी जी शादी हाणे थींदी त तोसां थींदी। मूंखे को लाचार न आहे जो इन दोज़ख में मां सड़ण अचां। इहा त पोइ ख़बर पवंदी। अदा रुगो आज़ाद थी अचे, पोइ मां बि थी ॾिसां इहा शादी कीअं नथी थिए। माई, तूं असांखे घर वेठे धमकाइण आई आहे छा? तव्हां ख़बरूं तॾहिं करियो जॾहिं तव्हांजी हिन घर में हले। जंहिंजी हिन घर में हले थी हुन सां हा कई आहे। हाणे मां बि ॾिसां थी त इहा शादी कीअं नथी थिए। अम्मा, छा असांजी इहा इज़त आहे? जेको बि अचे तो असांखे घर वेठे दबाए हलियो तो वञे। सच त चई वई आहे, असांजी घर में हले काथे थी। आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया